नाज़रीन, भिरिया रोड ऐं भरपासे वारनि इलाइक़नि में बरसात तबाही मचाए छॾी। शहर तोड़े ॻोठनि जो ज़मीनी राब्तो कटियल आहे। सभई ॻोठाणा लॾ पलाण करे ॻोठ ख़ाली करे विया। खाधे पीते तोड़े दवाउनि जी खोट बि पैदा थी वई आहे। उन हवाले सां ॾिसूं था मजीद किरियो जी रिपोर्ट। भिरिया रोड भरपासे में ताज़नि बरसातनि तबाही मचाए छॾी। शहर जो नौशहर फ़रोज़ सां ज़मीनी राब्तो कटिजी वियो। सवें ॻोठ ॿोॾि सबबि ख़ाली थी विया। 200 खां वधीक ख़ानदान भिरिया रोड भरिसां ड्रिब ते लॾ पलाण करे पहुची विया आहिनि। ज़िले इंतिज़ामिया तोड़े सरहंदीअ वारनि संदनि जी का बि सार न लधी आहे। लॾ पलाण करे आयल ख़ानदाननि आवाज़ टीवी सां ॻाल्हाईंदे चयो त ताड़ीअ जा जेके बि आहिनि हितां जा माण्हू हिते सभु हिते आया आहिनि। हिते जेको बारिया दड़ा शहर सॼो जेको ॿुॾी वियो आहे उहे माण्हू हिते अचे पिया था पर केर बि ओही वाही हिते केरु कोन्हे को। परेशान नंढड़ा ॿार पाणीअ में एॾो दर पदर थिया हूं को घर वेहण जी जॻह न आहे, न को टेंट मिलियो आहे, का शइ मिली आहे। हर घर रही आहिनि। हींअर माना भला पुछण ईंदो आहे को MP को जेके चङा चूंड माण्हू उहे को बि असां पुछण कोन आयो आहे तव्हांजो हाल छा रहियो आहे। ग़रीब ॿट वठी विया सफ़ा ॿोॾि फजी वई आहे। मज़दूर बचा मुंहिंजे मुड़ुस जो हिकिड़ो हथु आहे कोन। हाणे इहे मुठा छो वेठा आहियूं जेके हड़ताल त कयो सो ॾियो असां ग़रीबनि खे। का शइ कान्हे, असां कुझु न मिलियो। 4-5 घर ऐं हिते ॿिया अॻिते आहिनि। वेठा आहियूं बुखुनि ते, का शइ न मिली असांखे। तरपाल न आहे असांखे। सॼी राति छोकिरा असांजा भेगा आहिनि बचड़ा। कुझु न बचियो असां ग़रीबनि जो। केतिरा ॾींहं गुज़ारा कंदा, केतिरो ॾींहुं गुज़र। घर में को आटो न आहे, को खंड न आहे, चीनी पत्ती न आहे। ॿार आहिनि नंढा रोइण था। छा कयूंसि? ईअं मींहुं थो राति वसे, ॿार ईअं सुता पिया आहिनि। को काॾे मच्छर मलेरिया को डॉक्टर इलाज कंदो ईंदो को हेॾे को भी न ईंदो। ईअं तव्हांजो बि 150-250 घर आहे जेको इहो सॼो बसि ईअं पंहिंजा आहियूं। को बि हेॾे न आहियो। फतेहपुर में वञी हालत ॾिसो न। केर बि न लड़ियो आहे। कोई कोन को पुछा करण वारा। असां 3-4 रातियूं ओजागो रात जो इंतज़ार घर पका रही आहे। पाणी हेतिरो ते बीठो आहे घरनि में। हिननि जो इहो चवणु आहे त ॿार बच्चा जेके आहिनि असांजा उहे बि जेको आहे मुख़्तलिफ़ बीमारियुनि एलर्जियुनि पेट जी बीमारियुनि में वकोड़जी विया आहिनि। पर उन जे बावजूदि बि हिते सिहत खाते जूं टीमूं बि न पहुतियूं आहिनि। हिते 250 खां मथे जेको आहे ख़ानदान पहुतल आहिनि। सख़्तु मुश्किलातुनि खे मुंहुं ॾेई रहिया आहिनि। ॿार हिकु वेलो खाइनि था, हिकु वेलो नथा बचनि। हिननि सरहंदीअ वारनि समेत DC नौशहर फ़रोज़ बस वारनि खे इहा घुर कंदे चयो आहे त ख़ुदा असांजी जेको आहे सो माली ऐं जेको आहे मदद कई वञे त जीअं असांजा बच्चा जेके आहिनि फाका कशे खां बुखुनि खां बची सघनि। कैमरामैन गफ़ार चन्ना सां गॾु अब्दुल मजीद कीरो, आवाज़ TV, भिरिया रोड।